ख़बर अवां सां शेयर कंदासीं त सुप्रीम कोर्ट पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी जी साइफर केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। सुप्रीम कोर्ट पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। सुप्रीम कोर्ट पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया अहम ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट कयूं पिया। साइफर केस में पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई। वक्ती चीफ जस्टिस सरदार तारिक मसूद जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई जॾहिं त दरख़्वास्त मंज़ूर कई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। साइफर केस में बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई। अवां खे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई आहे। साइफर केस में ज़मानत मंज़ूर कई वई। साइफर केस में बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंबर जी। गुलाम रसूल जी, साइफर केस में अॻूणे चेयरमैन पीटीआई जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। क़ाइम मक़ाम चीफ जस्टिस सरदार तारिक मसूद जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। शाह महमूद कुरैशी जी दरख़्वास्त ज़मानत ते नोटिस न आहे थियो। FIA प्रोसिक्यूटर तरफ़ां इहो ॼाणायो वियो। हाणे ई नोटिस करे था छॾियूं। क़ाइम मक़ाम चीफ जस्टिस जा इहे रिमार्क्स हुआ। ट्रायल कोर्ट जल्दबाज़ी में 13 गवाहनि जा बयान रिकॉर्ड कया आहिनि। वकील साबिक़ पीटीआई चेयरमैन जे तरफ़ां इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो। स्पीडी ट्रायल ई मुलज़िम जो हक़ हुजे थो। क़ाइम मक़ाम चीफ जस्टिस जा इहे रिमार्क्स हुआ। तव्हां छो चाहियो था ट्रायल जल्दी मुकमल न थिए? क़ाइम मक़ाम चीफ जस्टिस जो इहो चवणो हो। ॿुधणी दौरान इन कैमरा ट्रायल जे ख़िलाफ़ अॼु हाईकोर्ट में बि ॿुधणी आहे ऐं ॿी दरख़्वास्त फर्द जुर्म जे ख़िलाफ़ आहे। वकील हामिद ख़ान तरफ़ां इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो हो। उनखां पोइ अदालत जेको आहे उहो इन केस में वक़फ़ो कयो हो ऐं उनखां पोइ हाणे अदालत जेको आहे उहो बानी पीटीआई जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। जी ठीक है गुलाम रसूल तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। साइफर केस जे हवाले सां नाज़रीन ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। साइफर केस जी ॿुधणी 3 रुकनी बेंच कई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया साइफर केस जे हवाले सां सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। अवां खे ॿुधाई पिया साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अपडेट कयूं पिया साइफर केस में सुप्रीम कोर्ट ॿुधणी कई आहे। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। 3 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। अवां खे ॿुधाई पिया साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। साइफर केस जी ॿुधणी कई वई। अवां खे ॿुधाई पिया सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। साइफर केस जे हवाले सां अवां खे अपडेट कयूं पिया सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अपडेट कयूं पिया साइफर केस जे हवाले सां सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। साइफर केस जी ॿुधणी 3 रुकनी बेंच कई। अवां खे ॿुधायूं पिया साइफर केस में ज़मानत मंज़ूर कई वई आहे। सुप्रीम कोर्ट में केस जी ॿुधणी थी। साइफर केस सुप्रीम कोर्ट में केस जी ॿुधणी थी आहे। साइफर केस जे हवाले सां अवां खे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई आहे। वक्ती चीफ जस्टिस तारिक मसूद जी सरबराही में 3 रुकनी बेंच ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। साइफर केस जी ॿुधणी थी। अवां खे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। चूंडुनि में हिसो वठण लाइ ज़मानत ई सुठो बुनियाद आहे। जस्टिस अतर मिनला रिवासिन आहिनि। चूंडुनि में हिसो वठण लाइ ज़मानत सुठो बुनियाद आहे। अॻूणे वज़ीर आज़म ते फर्द जुर्म साबित नाहे थियो। हू मासूम आहे। हिन वक़्त बानी पीटीआई न पर अवाम जे हक़नि जो मामिलो आहे। जस्टिस अतर मिनला रिवासिन आहिनि।
अॻूणे वज़ीर आज़म जेल खां ॿाहिरि अचण ते कहिड़ा नुक़सान थींदा, जस्टिस अतर मिनल्ला सवाल कयो। साइफर केस जे हवाले सां ॿुधायूं पिया, सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। वक़्ती चीफ जस्टिस सरदार तारिक मसूद जी सरबराही में 3 रुकनी बेंच ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। चूंडुनि में हिसो वठण लाइ ज़मानत ई सुठो बुनियाद आहे। जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स न आहिनि। चूंडूं 8 फरवरी ते आहिनि। जेको जेल में उहो वरी जमायती नुमाइंदगी कंदो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते अकबर वीर मौजूद आहे। गुलाम रसूल कुंभार जी। गुलाम रसूल जी, साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। वक़्ती चीफ जस्टिस तारिक मसूद जी सरबराही में 3 रुकनी बेंच ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। चूंडुनि में हिसो वठण लाइ ज़मानत ई सुठो बुनियाद आहे। जस्टिस अतर मिनल्ला जा हिन में रिमार्क्स हुआ। चूंडूं 8 फरवरी ते आहिनि। जेको जेल में आहे उहो वॾी जमात जी नुमाइंदगी कंदो आहे। अदालत तरफ़ां चयो वियो, छा हुकूमत 1970 ऐं 1977 वारियूं हालतूं चाहे थी। जस्टिस अतर मिनल्ला जा इहे रिमार्क्स हुआ। हर दौर में सियासी अॻुवाननि सां अहिड़ो सलूक छो थींदो आहे। जस्टिस अतर मिनल्ला जा केस जी हेयरिंग दौरान इहे रिमार्क्स हुआ। अॻूणे वज़ीर आज़म जेल खां ॿाहिरि अचण ते कहिड़ा नुक़सान थींदा, हिन वक़्तु सवाल आम चूंडुनि जो आहे। जस्टिस अतर मिनल्ला जा रिमार्क्स हुआ। हिन वक़्तु बानी पीटीआई न पर अवाम जे हक़नि जो मामिलो आहे। अदालत जा इहे रिमार्क्स हुआ। अदालत बुनियादी हक़नि जी मुहाफ़िज़ आहे। अॻूणे वज़ीर आज़म ते जुर्म साबित न आहे थियो, हू मासूम आहे। जस्टिस अतर मिनल्ला जा इहे रिमार्क्स हुआ। साइफर केस में बानी पीटीआई शाह महमूद जी कुरैशी जी ज़मानत जी ॿुधणी जी जेका मंज़ूरी थी आहे, उन हवाले सां साइफर केस में मौत जी सज़ा जा कलम ख़्याली ॻाल्हियुनि ते ॿधल आहिनि। जस्टिस मंसूर शाह जा इहे रिमार्क्स हुआ। ऑफिशियल सीक्रेट एक्ट जो बुनियादी मक़सदु मुल्की सिक्योरिटी जो तहफ़ुज़ आहे। जस्टिस मंसूर जा इहे रिमार्क्स हुआ। साइफर डिस्क्लोज़ बि थियो त कंहिं गैर मुल्की कुवत खे फ़ाइदो कीअं पहुतो। जस्टिस मंसूर शाह जा इहे रिमार्क्स हुआ। जेके दस्तावेज़ात ॾेखारे रहिया आहियो, उन मूजिबि गैर मुल्की कुवत खे नुक़सान थियो। जस्टिस अतर मिनल्ला जा इहे रिमार्क्स हुआ। चूंडूं 8 फरवरी ते आहिनि। जेको जेल में आहे उहो वॾी जमात जी नुमाइंदगी कंदो आहे। अहिड़ी रीति सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जा साइफर केस में जेको जूं ज़मानतूं जेके आहिनि उहे मंज़ूर करे वरितियूं आहिनि। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी। साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। वक़्ती चीफ जस्टिस तारिक मसूद जी सरबराही में 3 रुकनी बेंच ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। चूंडुनि में हिसो वठण लाइ ज़मानत ई सुठो बुनियाद आहे। जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स न आहिनि। चूंडूं 8 फरवरी ते आहिनि। जेको जेल में आहे उहो वरी जमायत जी नुमाइंदगी कंदो आहे। अदालत इहे बि रिमार्क्स न। जस्टिस अतर मिनल्ला सवाल कयो त छा हुकूमत 1970 ऐं 77 वारियूं हालतूं चाहे थी। हर दौर में सियासी अॻुवाननि सां अहिड़ो सलूक छो थींदो आहे। अॻूणे वज़ीर आज़म जेल खां ॿाहिरि अचण ते कहिड़ा नुक़सान थींदा, सवाल कयो वियो। हिन वक़्तु सवाल अवाम जी चूंडुनि जो आहे। जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो आहे, हिन वक़्तु बानी पीटीआई न पर अवाम जे हक़नि जो मामिलो आहे। अदालत बुनियादी हक़नि जे मुहाफ़िज़ आहे। जस्टिस अतर मिनल्ला अॻूणे वज़ीर आज़म ते फर्द जुर्म साबित नाहे थियो। जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स न आहिनि। जॾहिं त साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अवां खे ॿुधायूं पिया त ज़मानत मंज़ूर कई वई आहे। साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी ऐं पीटीआई जे शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। सुप्रीम कोर्ट में केस जी ॿुधणी थी आहे। साइफर केस में ज़मानत मंज़ूर कई वई आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती।
वक्ती चीफ जस्टिस सरदार तारिक मसूद जी सरबराही में टे रुकनी बेंच ज़मानत जी दरख्वास्त ते ॿुधणी कई आहे। ॿुधणी जे हवाले सां अवां खे अपडेट कयूं पिया। वक्ती चीफ जस्टिस ज़मानत मंज़ूर कई आहे। चूंडुनि में हिस्सो वठण लाइ ज़मानती सुठो बुनियाद आहे। जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो त चूंडूं 8 फरवरी ते आहिनि। जेको जेल में आहे उहो वॾी जमायत जी नुमाइंदगी कंदो आहे। छा हुकूमत 1970 ऐं 1977 वारियूं हालतूं चाहे थी? जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स में चयो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। साइफर केस में पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अपडेट कयूं पिया। साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अपडेट कयूं पिया अवां खे वक्ती चीफ जस्टिस तारिक मसूद जी सरबराही में टे रुकनी बेंच ज़मानत जी दरख्वास्त ते ॿुधणी कई आहे। ॿुधणी जे हवाले सां अवां खे अपडेट कयूं पिया। साइफर केस में सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत मंज़ूर करे वरिती।